बुलंद आवाज़ सां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। मोहम्मद की मोहब्बत दीने हक की शर्ते अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मोज़े सामीनो हज़रात तमाम हमदो सना तारीफ़ अल्लाह पाक जे लाइ आहे जेको ख़ालिक़ ऐं मालिक सना जे लाइक़ आहे जंहिंजो शान बेमिसिल बेमिसाल आहे जंहिं शान में को बि शरीक नाहे। अल्लाह जो न मशीरा न वज़ीरा न कोई सलाहकारा सारी कायनात अल्लाह जी मुहताजा अल्लाह की जो मुहताज नाहे उहा बेनियाज़ ज़ात उन्हीअ जो मुल्क आहे उन्हीअ जी मखलूक आहे उहो ई मालिक आहे उहो ई ख़ालिक़ आहे उहो ई माबूद आहे उहो ई मक़सूद। जे अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमाए
बेशुमार जंहिंजो कोई शुमारी नाहे दुरूदो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमख्वार नबी गैबदान नबी जी ज़ाते मुक़द्दसा जे उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दुरूद शरीफ मोकलण वारो वड़ो खुश नसीब आहे छो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था अस्माउ सलात अहले मुहब्बती व आरिफहुम अहले मुहब्बत वारन जो दुरूद असां पाण ॿुधंदा भी आहियूं त उन पंहिंजे आशिक खे सुञाणींदा तबो तवां भी हिक मर्तबो प्यार सां मोहब्बत सां इश्क सां सच्चे अकीदे सां सरकार मदीना शहंशाह मदीना जी ज़ात पाक दे दुरूद शरीफ जो नजरानो पेश कर सब पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सब पढ़ो बुलंद आवाज प्यारी जमाए अल्लाह ताला जा जेतरा भी शुक्र अदा कजन उहे घटा जे असा के अशरफुल मखलूक इंसान बनाए वरी इंसान बनाए इमामुल अंबिया सैयदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाए उन नबी जो उम्मती बनायो जेको हर नबी खां शान में बुलंदा सब जो असा जो नबी शान वारो सब हथ मथे करे जो असा जो नबी शान वारो नबी असा जो नबी शान वारो नबी असा जो नबी अजमत वारो नबी असा जो नबी रिफत वारो नबी असा जो नबी नबिन जो इमाम आहे सब हथ मथे करे जो असा जो नबी नबिन जो इमाम आहे असा जो नबी नबिन में वडे शान वारो आहे असा जो नबी नबिन में वडे मान वारो जेके अल्लाह करीम सबई शान मकाम इज्जतों रिफतों बयन बुरहान कमालात मौजज़ात अता करे हिन कायनात में मबूस फरमाए पांजो हबीब असा गुनाहगारन के दई असा जे मथा वडो करम करे छडियो प्यारी जमात असा जा बख्त भला था जो असा रहमत लिल आलमीन दिलबर नबी जा उम्मती बने हिन फितरे फसाद वारे वक्त में अल्लाह ताला असा के एड़ो कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम अता फरमायो जेके लखन जा लजपाल करोड़न जा हादी आले नबी औलादे अली आले नबी औलादे अली आहिन जन पांजी हिक नजरे करम सा लखे माण्हू जूं तकदीरूं बदलाए जरे पांजे फेज करम जी नजर फरमायो त लखे वीरान दिलिन खे अल्लाह जे जिक्र सा आबाद करे छडियो जरे पांजे फेज करम जी नजर फरमायो त लखे सीनन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो इश्क पैदा करे छडियो जरे पांजे फेज करम जी नजर फरमायो त लखे गुनाहगारन खे नेकोकार बणाए फकीरो अग में असा हिय न होयासी अग में असा गुनाहन जी गप में गरक होयासी ही करम तने थो जड़े मुर्शिद हुसैन जी नजरे करम थी तपोय ही नूरानी रंग मथे दे मथा दस्तार अची वई चेहरे ते सुन्नते रसूल अची वई जिस्म ते अशो लिबास अची वियो महबूब मुर्शिदन करीमन असा के मुहम्मदी रंग हुसैनी रंग में रंगी फकीरो जो तवाजा चेहरा चमकी रहा तवा
जे चेहरनि मां नूर नज़र अची रहियो आहे। मां पक सां चवां थो तव्हां जे चेहरनि जी चमक ॿुधाए रही आहे त तव्हां जा सीना अल्लाह जे ज़िक्र सां आबाद आहिनि ऐं तव्हां जा सीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां बि आबाद आमीन आमीन आमीन। फकीरो तव्हां तसल्ला कयो, परेशान न थियो। महबूब मुर्शिद करीम पंहिंजे हर हिकु गुलाम मोहब्बत रखण वारे सां गॾु आहे। ही जेको तव्हां में सुकून इत्मीनान आहे, हीअ जेका तव्हां में सिक ऐं मोहब्बत आहे, त पोइ तूं पक ॼाण अॼु तुंहिंजे मथां गुंबज़ ख़ज़रा मां मदीने वारे साईं जी बि नज़र करम पहुची रही आहे त अॼु तुंहिंजे मथां मुझे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी बि नज़र करम पहुची रही आहे। फकीरो दुनिया अल्लाह वारन खुदा जे प्यारन सां भरी पई आहे। अल्लाह ताला हर एक खे पंहिंजो पंहिंजो पीर बख्शे दे, पर असां जा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम उहे आहिनि जन खे अल्लाह ताला विलायत में शहनशाही तॾहिं त मां चवंदो आहियां मुर्शिद दा मट कोई न ॼाणा न कोई मुर्शिद जेहा मुर्शिद मंग दे हासी साकू रब मिलाया तेहा तेंदी नाल लगी लो साडी नीह निहायत नेहा हमल हादी हक दा मिलिया ते नाल बिना कम केहा। फकीरो असां खे हेॾे होॾे वञण जी ज़रूरत नाहे, असां खे हेॾे होॾे वञण जी का भी ज़रूरत नाहे। अल्लाह ताला असां खे उहो दर नसीब कयो आहे जिथां असांजी हीअ दुनिया भी ठही वई आहे त असांजी आख़िरत भी ठही वई। फकीरो हिक ॻाल्हि हर हमेशा यादि रखो त महबूब मुर्शिदन करीमन जे ॾिनल सबक खे नाहे विसारे। ही सबक अहिड़ो त यादि हुजे उथंदे बि अल्लाह अल्लाह कयो, वेहंदे बि अल्लाह अल्लाह कयो, घुमंदे फिरंदे बि अल्लाह अल्लाह कयो। असांजा महबूब मुर्शिद करीम फरमाईंदा हा काथे बि हुजो हथ हुजे कमकार में दिल हुजे परवरदिगार। हथन सां कमकार कंदा रहो पर दिल में ख्याल ऐं तसव्वुर हुजे त मुंहिंजी दिल करे थी अल्लाह अल्लाह। सब ज़िक्र करे चो अल्लाह 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 अल्लाह। मथे करे जिक्र करे चो अल्लाह 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 अल्लाह। फकीरो ही इस्म ज़ात जो सबक आहे जंहिंमें अहिड़ी त लज़त आहे जो काइनात जी कंहिं बि शइ में अहिड़ी लज़त न। हिन लज़त जी उनखे ख़बर आहे जंहिंजे सीने ते जंहिंजे क़ल्ब ते जंहिंजी दिल ते मुर्शिद हुसैन कंबर वारे जी उंगली मुबारक लॻल आहे। जॾहिं उंगली मुबारक दिल ते लॻी त बेखुद दिल ऐं ज़बान मां ही आवाज़ जारी थियो अल्लाह हो 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 अल्लाह अल्लाह अल्लाह। प्यारी जमाए जेकॾहिं हिन काइनात में दिलबर नबीअ जी आमद न थिए हा त हीअ काइनात ई न हुजे। अॼु जो कुछ हिन काइनात में आहे ही सब दिलबर नबीअ जो सदको आहे। हदीस कुदसी आहे अल्लाह ताला इरशाद फरमाए तो लौलाक लमा खलक़तुल अफलाक। ए मुंहिंजा हबीब जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा त हिन पूरी काइनात खे पैदा न कयां।
पतो पियो त मुस्तफ़ा हिन काइनात जो असुल आहे। त पोइ असां हीअं चवंदासीं ज़मीनूं पैदा थियूं मुस्तफ़ा जे सदके। सभु चओ ज़मीनूं पैदा थियूं मुस्तफ़ा जे सदके। आसमान पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। जन्नत पैदा थी मुस्तफ़ा जे सदके। अर्श पैदा थियो मुस्तफ़ा जे सदके। लोहो कलम कुर्सी पैदा थी मुस्तफ़ा जे सदके। फरिश्ता पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। जिन्न पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। इंसान पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। पखी परिंदा पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। वण टिण पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। समंदर ऐं दरिया पैदा थिया मुस्तफ़ा जे सदके। हत्ता के काइनात जो ज़र्रो ज़र्रो पैदा थियो त इहो बि मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके। मरहबा मरहबा मरहबा। प्यारी जमायत असां उहे खुश नसीब आहियूं जन खे अल्लाह ताला इहो शान वारो नबी अता फरमायो। अल्लाह ताला इंसाननि जी हिदायत रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ केतिरा ई नबी सगुरा मोकिलिया। कंहिं नबी खे कंहिं कबीले जी तरफ़ मोकिलियो वियो। कंहिं नबी खे कंहिं ॻोठ जी तरफ़ मोकिलियो वियो। कंहिं नबी खे कंहिं इलाइक़े जी तरफ़ मोकिलियो वियो। पर अल्लाह ताला तुंहिंजे ऐं मुंहिंजे अज़मत वारे नबी खे कंहिं कबीले कंहिं ॻोठ कंहिं इलाइक़े जी तरफ़ न मोकिलियो बल्कि पूरी काइनात ॾे ऐं काइनात जे ज़र्रे ज़र्रे ॾे रसूल करे मोकिलियो। दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उरसिलतु इलल खल्क़ि काफ़तन। मां मुस्तफ़ा खे मुंहिंजे रब काइनात जे ज़र्रे ज़र्रे ॾे रसूल करे मोकिलियो। फ़कीरो इहो ई सबब आहे जो कंहिं नबी खे हिकु मुइज़ो अता कयो वियो। कंहिं नबी खे ॿ मुइज़ा अता कया विया। कंहिं नबी खे टे मुइज़ा अता कया विया। पर तुंहिंजे ऐं मुंहिंजे दिलबर नबी खे अल्लाह ताला उहो शान अता कयो जो हिकु ॿ टे न बल्कि सरापा मौजज़ो बणाए करे मोकिलियो। तुंहिंजे ऐं मुंहिंजे नबी जो उथण बि मौजज़ो, वेहण बि मौजज़ो, घुमण बि मौजज़ो, त पीअण बि मौजज़ो। प्यारी जमायत अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। इंसानो तहकीक आयो तव्हां ॾे तव्हां जे रब जे तरफ़ खां बुरहान ऐं नाज़िल कयोसीं असां तव्हां ॾे पधरो नूर। प्यारी जमायत हिन आयत जे मातहत मुफ़स्सिरन तफ़सीर में लिखियो आहे त बुरहान बमाना मौजज़ो आहे ऐं मौजज़े मां मुराद दिलबर नबी जी ज़ाते मुक़द्दसा ऐं नूर मुबीना मां मुराद कुरान मजीद आहे। प्यारी जमायत मालूम थियो त अल्लाह ताला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सरापा मौजज़ो बणाए करे हिन काइनात में मोकिलियो। त पोइ तव्हां सभु गॾिजी चओ असांजा दिलबर नबी सरापा मौजज़ो। सभु चओ असांजा दिलबर नबी सरापा मौजज़ो आहिनि। असांजा दिलबर नबी मथे मुबारक जे वारनि मुबारकनि खां कदमनि शरीफ़नि ताईं सरापा मौजज़ो आहिनि। दिलबर नबी जा ज़ुल्फ़ भी मौजज़ो। सब जो मौजज़ो। दिलबर नबी जा ज़ुल्फ़ भी मौजज़ो। दिलबर नबी जो वंदोहारो चेहरो भी मौजज़ो। दिलबर नबी जो ॾिसण भी मौजज़ो। दिलबर नबी जो गुफ्तगू करण भी मौजज़ो। त दिलबर नबी जो इशारो करण भी मौजज़ो ई मौजज़ो। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमाइन था त असां हिकु ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हुयासीं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकु एराबी आयो। मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जने उन एराबी ते नज़र पई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन एराबी खे फरमायो आइन तुरीद काॾे वञण जो इरादो आहे। उन एराबी अर्ज़ कयो त मां पंहिंजे घर वञी रहियो आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन एराबी खे फरमायो हल लका इला खैरिन शा तो जो खैर जी तरफ लाड़ो नाहे। उन एराबी अर्ज़ कयो त खैर शाहिर
खैर शाहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन अराबी के फरमायो त खैर ही आहे त तू ही चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। तू गवाही दे त नाहे कोई माबूद मगर अल्लाह ऐं तू गवाही दे त मुहम्मद अल्लाह जो बंदो ऐं उन जो रसूल उन अराबी अर्ज कयो जेकॾहिं तव्हां अल्लाह जा सच्चा रसूल आहियो त मूंखे कोई मोइज़ो बतौर दलील ॾेखारियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन अराबी खे फरमायो हाज़ा शजरत ही सामो वण आहे असां इन वण ॾे इशारो कयूं ऐं इहो गवाही ॾे त पोइ तूं गवाही ॾींदे। उन अराबी अर्ज कयो जेकॾहिं वण गवाही ॾिनी त पोइ मां बि गवाही ॾींदुमि त तव्हां अल्लाह जा सच्चा रसूल। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वण ॾे इशारो कयो त उहो वण पंहिंजूं पाड़ूं ज़मीन मां कढाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हाज़िर थियो। दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइश त गवाही ॾे उन वक़्त वण जी टारिन ऐं पननि मां ही आवाज़ जारी थियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। वो इराबी मुझे दिलबर नबी जो मौजज़ो ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान फकीरो ही त हिकु वण आहे पर मुझे दिलबर नबी पत्थरन के भी कलमो पढ़ाई। असांजा महबूब मुर्शिद करीम केतरा ही मर्तबा पंहिंजे खिताब मुबारक में ही वाक़ियो बयान फरमाईंदा हुया। हिकु ॾींहुं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के वादी वट बीठा हुया अॻियां इकरम आयो जेको अञा मुसलमान नाहे। फ़कीर मां तव्हांखे ॿुधायां त इकरम अबू जहल जो पर रब जी मर्ज़ी आहे रब जेके इकरम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे मुबारक के गौर सां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइश इकरम शाथो ॾिस। इकरम अर्ज़ कयो तव्हां मुंहिंजी दिलि खसे विया आहियो। फ़कीरो छो न दिलि खसजे अल्लाह ताला असांजे दिलबर नबीअ खे हुस्न एॾो अता फरमायो आहे जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमाए थो वद्दुहा ए मुंहिंजा हबीब तुंहिंजे रोशन चेहरे ही वो चेहरो आहे जंहिंजे लाइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हजरत हसन बिन साबित फरमाए थो वा अहसन मिनका लम तर क़त्तु आइनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां वधीक कोई सुहिणो मुंहिंजी अखे ॾिठो ई नाहे वा अजमल मिनका लम तलिद दिन निसाओ ऐं तव्हां खां वधीक खुलिक़त मुबर्रा मिन कुल्लि आइबिन अल्लाह ताला तव्हांखे हर ऐब खां पाक करे पैदा कयो आहे कन्नक कद खुलिक़त कमा तशाओ जी या रसूल अल्लाह जीअं तव्हां चाहियो पिया तीअं तव्हांजे रब तव्हांखे बणायो। नारे तकबीर। दीजे बेतरफ़ खां ही जेको पत्थर नज़र अची रहियो आहे इनखे इशारो कयो त पाणीअ मां तरी अचे ऐं तव्हांजे नबी हुजण जी गवाही ॾे त पोइ मां कलमो पढ़ी मुसलमान। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन पत्थर के इशारो कयो त उन बेजान पत्थर में जान अची वई। वो पत्थर पाणीअ मां तरंदो अची हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कदमन शरीफन में अची बीठो ऐं उन पत्थर मां ही आवाज़
जारी थियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इकराम अर्ज कयो मुखे यकीन थी वयो आहे त तव्हां अल्लाह जा सच्चा नबी आहियो हाणे इन पत्थर खे वापस पंहिंजी जगह ते मोटायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो असां इन पत्थर खे घुराए सघूं था त हिन खे वापस पंहिंजी जगह ते मोटाए भी सघूं था दिलबर नबी इशारो कयो त पत्थर पंहिंजी जगह ते वापस हलियो वयो इकराम फौरन कदमन शरीफन में गिरियो अर्ज की अल्लाह जा रसूल मुखे कलमो पढ़ायो त मां भी तव्हां जो गुलाम मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह प्यारी जमाए असां सुन्नी दिलबर नबी जो अज़मत बयान करे खुश थींदा बेशक असां जा सीना ठरी पवंदा आहिनि दिलबर नबी जो शान ॿुधी असां दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं त असां जो नबी उहो आहे जन वणनि खे कलमा पढ़ाया असां जो नबी उहो आहे जन पत्थरनि खे कलमा पढ़ाया असां जो नबी उहो आहे जन हज़रत क़तादा जी निकतल अख खे सही करे ॾेखारियो असां जो नबी उहो आहे जे उंगली मुबारक जे इशारे सां चंड खे चीरे ॾेखारियो असां जो नबी उहो आहे जे वयल सिज खे वापस मोटाए ॾेखारियो असां जो नबी उहो आहे जन हज़रत जाबिर जा मोल पुट ज़िंदा करे बेशक हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी जंगे खंदक के मौके ते ही मंजर डिठो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एक गुलाम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में अची करे अर्ज की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भूख जे करे असां पेट सां पत्थर बधा आहिनि पर हाणे भूख बर्दाश्त नथी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी कमीज़ मुबारक जे अग के मथे कयो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट मुबारक सां पत्थर बदल हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला पंहिंजे घर वापस अची करे पंहिंजी घरवारी खे चयो अॼु मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट मुबारक सां भूख जे करे पत्थर बदल ॾिठा घर में कुझु आहे मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत करणु चाहियां घरवारी अर्ज कयो घर में कुछ जवा आहिनि बकरी जो फर आहे ए जाबिर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दावत चंद सहाबन सां कजैं जीअं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैर थी हज़रत जाबिर हज़रत जाबिर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हाज़िर थी आहिस्ता अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हां जी दावत कई आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आवाज़े बुलंद फरमायो ए खंदक वारो जाबिर असां सभिनीनि जी दावत कई आहे असां सब जाबिर जी दावत क़बूल हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जाबिर के फरमायो ए जाबिर जने असां तशरीफ फरमा थियूं त ताम तने तैयार कराए हज़रत जाबिर घर वयो ऐं घरवारी के चई मां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के दावत ॾिनी पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पूरे खंदक वारनि खे दावत ॾिनी घरवारी अर्ज कयो तव्हां परेशान न थियो असां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत कई आहे ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खंदक वारनि खे दावत ॾिनी आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां ताम पूरो थी
हज़रत जाबिर दावत जे लाइ बकरी जे फर खे ज़िबह कयो त उन जा ॿ पुट जेके मासूम हुया पंहिंजे वालिद खे बकरी जे फर खे ज़िबह कंदे ॾिठऊं त वॾे भाउ नंढे भाउ खे सुमारे उन जे गले ते छुरी हलाई त उहो वफ़ात करे वियो ऐं वॾो भाउ ख़ौफ़ खां घर जी छत ते चढ़ी वियो उतां पेर तिरकस उहो बि वफ़ात करे वियो ओॾा घर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे हेॾा घर में हज़रत जाबिर जा ॿ बचा वफ़ात करे विया हज़रत जाबिर जी घरवारी पंहिंजे बचन खे ॾिसी रोअण लॻी त हज़रत जाबिर पंहिंजी घरवारी खे चयो रो न सब्र कर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे घर में तशरीफ़ फरमा थींदा मतां असांजो ग़म ॾिसी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मानी न हज़रत जाबिर जी घरवारी पंहिंजा ॿई बचड़ा अंदर सुमारे उन्हनि ते कपिड़ो विझी अटो ॻोहिण लॻी एतिरे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लवाबे दहन अटे ऐं ताम जे थांव में विधो ऐं पाण करीमन फरमायो हाणे ताम तयार कयो जॾहिं ताम तयार थियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ए जाबिर मां मुस्तफा ताम तक़सीम कयां थो तूं ताम खे सहाबन में पेश कंदो हज़रत जाबिर ताम सहाबन में पेश कयो एसी ताईं जो सब सहाबा ताम खाई सैर थी विया पर ताम इएं जो आहे उनमें का भी कमी नाहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जाबिर के फरमायो ए जाबिर अच त असां भी ताम खाऊं हज़रत जाबिर दस्तरखान लगायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ए जाबिर तू भी अच ऐं पंहिंजे बचन खे भी आण त गॾिजी ताम हज़रत जाबिर अर्ज़ कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचड़ा सुता पया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उन्हनि खे उथारे वठी उते हज़रत जाबिर ऐं उन जी घरवारी रोई पिया ऐं अर्ज़ कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचड़ा अहिड़ी त निंड सुतल आहिनि जो असांजे सदन ते न उथंदा तव्हां उन्हनि खे सॾु फरमायो हज़रत जाबिर समूरो वाक़ियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ कयो पाण करीमन फरमायो गम न कर बचन जे मथा बिही हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे हुकुम फरमायो कुम बिइज़्निल्लाह उथो अल्लाह जे हुकुम सां फौरन हज़रत जाबिर जा ॿई बच्चा ज़िंदा थिया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾिजी ताम प्यारी जमायत ही आहे इश्क़े मुस्तफ़ा ही आहे इश्क़े मुस्तफ़ा जो बचन जी परवाह नाहे न दुनिया जे के बे दुख जी परवाह आहे आशिक के परवाह आहे तो बस इन ॻाल्हि जी परवाह आहे तो महबूब मदीने जो साईं कीअं राज़ी रहे छो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ ईमान आहे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तव्हां मां ऐसी ताईं को भी माण्हू ईमान वारो न थींदो जेसी ताईं मां मुस्तफ़ा सां पंहिंजी जान खां पंहिंजे वालिदैन खां पंहिंजी औलाद खां हत्ता के दुनिया जे हर इंसान खां वधीक मुहब्बत न रखंदो तो उन जो ईमान कामिल न प्यारी जमायत ईमान आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में असां सुन्नी पंहिंजी जानन खां वधीक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदा आहियूं पंहिंजे वालिदैन खां वधीक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत कंदा आहियूं पंहिंजे बचन खां वधीक पंहिंजे आका महबूब मदीने वारे साईं सां मोहब्बत कंदा बेशक 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 प्यारी जमायत असांजा नबी उहे शान वारा आहिनि जन हज़रत जाबिर जा बच्चा ज़िंदा करे ॾेखारिया असांजा नबी उहे शान वारा आहिनि जन हज़रत क़तादा जी निकतल अख खे भी सही करे ॾेखारिया
ही वाक़ियो आहे जंगे उहद जो जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी हज़रत कतादा जी अख में तीर लॻो जंहिंजे करे हज़रत कतादा जी अख ॿाहिरि निकिरी। हज़रत कतादा पंहिंजी अख खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हाज़िर थी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी अख निकिरी पई आहे, मूंखे अख अता कयो। जरा तवज्जो ॾियो, जेकॾहिं अॼो कोई निभागो मुल्ला हुजे जेके फतवाऊं घुमाईंदा था वतन, छा उहे सहाबी ते बि फतवा हणनि त तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां छो थो सवाल करे? छा अल्लाह जो रसूल अख ॾेई सघे थो? इहो अक़ीदो वहाबिन जो आहे। असां आशिकनि जो अक़ीदो सहाबा वारो अक़ीदो आहे। सभु हथ मथे करे चओ, असां आशिकनि जो अक़ीदो सहाबा वारो अक़ीदो आहे। असां आशिकनि जो अक़ीदो अबू बकर सिद्दीक़ वारो अक़ीदो आहे। असां आशिकनि जो अक़ीदो उमर फारूक वारो अक़ीदो आहे। असां आशिकनि जो अक़ीदो उस्मान गनी वारो अक़ीदो आहे। असां आशिकनि जो अक़ीदो मौला अली वारो अक़ीदो आहे। असां आशिकनि जो अक़ीदो हज़रत कतादा वारो अक़ीदो आहे। असांखे हर शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर मुबारक त मिलंदी आहे, छो जो अल्लाह जो रसूल अल्लाह ताला जे अता कयल इख्तियारनि सां अल्लाह जो नेमतूं पंहिंजे गुलामनि में तक़सीम कंदो आहे। दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, वल्लाहु मुअती व अना कासिम, मां मुस्तफा खे अल्लाह अता कंदो आहे ऐं मां उन रब जी इनल नेमतुनि खे पंहिंजे गुलामनि में वंडीदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बराबर। हज़रत कतादा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी अख निकिरी पई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत कतादा खे न कंहिं तबीब जो ॾसु ॾिनो, न कंहिं हकीम जो ॾसु ॾिनो, बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत कतादा जे तारे खे अख जी जगह ते रखी दुआ फरमाई त अख जहिड़ी थी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हथनि मुबारकनि जे करे एड़ी त बरकत थी जो जॾहिं हज़रत कतादा कुराड़ो थियो त हिक अख जी नज़र कमज़ोर थी, पर जेका अख दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अता कई हुई उन अख जी नज़र बरकरार। هذا 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 प्यारी जमाए अल्हम्दुलिल्लाह असांखे सही अक़ीदा सुन्नी हुजण ते नाज़ आहे। असांखे नाज़ आहे त असां सुन्नी आहियूं। असांजो रब जी वहदानियत ते पूरो यकीन कामिल आहे। असांजा सीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां आबाद आहे। असांजे हथनि में अहल बैत अतहार जी दामन आहे ऐं असांजे सीननि में साहबनि जो सचो प्यार आहे। फ़कीरो क़यामत जी ॾींहुं कंहिं ते अहल बैत जी बेदबी जा केस हूंदा, वरी किन ते सहाबा जी बेदबी जा केस हूंदा, पर सुन्नी उहो भाग वारो आहे, सुन्नी उहो वक्त वारो आहे जंहिं ते को बि बेदबी जो केस न हो, छो जो सुन्नी वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब व इहतराम आहे। अहल बैत अतहार ऐं सहाबा कराम ऐं औलिया अल्लाह जो बि अदब व इहतराम आहे। असांखे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सेखारियो आहे त अबू बकर जी सदाकत हक, सब हथ मथे करे जो अबू बकर जी सदाकत हक, उमर जी अदालत हक, उस्मान जी सखावत हक, अली जी शुजाअत हक, हसन जी सखावत हक, हुसैन जी शहादत हक, लगो खारजिन ऐं राफिजिन खे हक। फ़कीरो पर हिन वक्त में अहले बैत अतहार जो ज़िक्र ऐं ख़ुसूसन मौला अली जो ज़िक्र करणु कसवटी आहे। हिन ज़िक्र सां मोमिन निर्वार थी वेंदो आहे ऐं मुनाफ़िक़ ख़्वार थी वेंदो आहे।
छो जो मौला अली फरमाइन था मुखे नबिन जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ए अली मोमिन कदे भी तोसा बुग़्ज़ न रखंदो ऐं मुनाफिक कदे भी तोसा मोहब्बत न रख पतो पियो त अलीअ सां मोहब्बत रखण वारो मोमिन ई हूंदो आहे अलीअ सां मोहब्बत रखण वारो मोमिन ई हूंदो आहे ऐं मां ॾिसी रहियो आहियां त तव्हां सभु मौला अलीअ जे इश्क में झूमी रहिया छो जो मौला अली उहो आहे जंहिंजे लाइ गदीरे खुम जे मक़ाम ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मौला अली जे हथ में हथ ॾेई मन कुंतु मौलाहु फ़अलीयुन मौलाहु जंहिंजो मां मौला आहियां उन जो अली भी मौला जंहिंजो मां मौला आहियां उन जो अली भी मौला है मालूम थियो त जंहिंजो मुस्तफ़ा मौला है तो उन जो अली भी मौला है मुस्तफ़ा अबू बकर सिद्दीक जो मौला है तो अली भी अबू बकर सिद्दीक जो सब जो अली भी अबू बकर सिद्दीक जो मौला है मुस्तफ़ा उमर फारूक जो मौला है तो अली भी उमर फारूक जो मौला है मुस्तफ़ा उस्मान गनी जो मौला है तो अली भी उस्मान गनी जो मौला है मुस्तफ़ा हर ईमान वारे जो मौला है तो अली भी हर ईमान वारे जो मौला मुर्शिद प्यारी जमात आले बेअतहार जो घरानो अज़मतुन वारो घरानो आहे आले बेअतहार जो घरानो अज़मतुन वारो घरानो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हुब्बु आले मुहम्मदिन यौमन खैरुम मिन इबादति सनतिन व मम्मात अलैहि दखलल जन्नत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुझी आल जी मोहब्बत हिक ॾींहं जी मुझी आल जी मोहब्बत हिक ॾींहं जी भली आहे पूरे साल जी मदद ऐं जेको वफ़ात करे वियो मुझी आल जी मोहब्बत में वो जन्नत में दाखिल कयो मुझे दिलबर नबी मौला अली के फरमायो ए अली जन्नत में पहिरियों मां दाखिल थींदुमि पोइ तूं दाखिल थींदे पोइ मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत में दाखिल थींदी पोइ हसन ऐं हुसैन जन्नत में दाखिल थींदा अली साईं फरमाइन था मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमुहिब्बूना असां सां मोहब्बत करण वारा असां सां अक़ीदत रखण वारा काथे हूंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मिन वराइकुम तव्हां सां मोहब्बत रखण वारा तव्हां सां प्यार करण वारा तव्हां जे पोयां पोयां जन्नत में फकीरो असांजे मथां ही सभु करम महबूब मुर्शिदन करीमन जे करे थिया आहिनि असांजा सीना अल्लाह जी मार्फत सां आबाद महबूब मुर्शिदन करीमन कया आहिनि असांजे सीननि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो इश्क भी महबूब मुर्शिदन करीमन पैदा कयो आहे असांखे बुराइन खां बचाए नेकोकार करण वारा भी असांजा हादी असांजा रहबर असांजा लजपाल महबूब मुर्शिद करीमा प्यारी जमात पंहिंजी निस्बत खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां अहिड़ो त मज़बूत रखो जो काई भी बातिल ताक़त तव्हां जे वार खे बि लोॾे न सघे फकीरो निस्बत खे मज़बूत रखण करण असांजो कमु आहे त हिन दुनिया ऐं आख़िरत में मालकी करण महबूब मुर्शिदन करीमन जो कमु असांजो अहिड़ो कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम आहे जन हिते ई असांखे दिल जाए ॾेई छॾी आहे त फकीरो परेशान न थियो जीअं असां दुनिया में गॾु आहियूं इंशाअल्लाह असां क़यामत में भी गॾु हूंदा
जी असां दुनिया में गॾु आहियूं इंशाअल्लाह असां क़यामत में भी गॾु हूंदासीं त पोइ इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं असां गुनाहगारनि जा हथ हूंदा ऐं असां जे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन आमीन वगैरह दुआ कयो त अल्लाह ताला असां जी निस्बत पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां आखिरी वक्त ताईं कायम ऐं दायम रखे आमीन ऐं इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला मुर्शिद करीम बाबा साईं जन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए संदन जो सायो असां गुनाहगारनि मथां कायम ऐं दायम रखे सब चओ आमीन आमीन अल्लाहुम्मा आमीन वदा फरमा आमीन 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 हथड़ा खड़ो ना आमीन 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 अल्लाह आमीन अर्गो पंजे पंजे मकसद ते आमीन जे आमीन सभिनी जा बेड़ा पार आमीन मुर्शिद जे बचड़े जे दुआ जे सदके अल्लाह सभिनी के मदीनो पाक नसीब करे अल्लाह आमीन मुंहिंजा अल्लाह निस्बतूं कायम हुजनि मोहब्बतूं कायम हुजनि मुंहिंजा अल्लाह साईं करम छे असांजा जनाज़ा भी हुसैनाबाद में निकरन मुर्शिद जनाज़ो पढ़ा ॾाढे आमीन चओ अल्लाहुम्मा आमीन अल्लाह आमीन पांधीड़न जो खैर हुजे दरगाह हुसैनाबाद जो खैर हुजे मुर्शिद करीम जे बचड़न जो खैर हुजे अल्लाहुम्मा आमीन हवेली पाक जो खैर हुजे आमीन उन जे सदके असां जे झुगड़न जो भी खैर हुजे आमीन अल्लाह आमीन बिरहमत या रहमान